बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई होप तव्हां सभई खैरो आफ़ियत सां हूंदव। जेकॾहिं तव्हां स्टूडेंट आहियो ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन करे रहिया आहियो त ही वीडियो अव्हां लाइ इंतहाई अहम आहे। जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटी ऑफ सिंध में एडमिशन वठणु चाहियो था ऐं इन सिलसिले में तव्हां प्रिपरेशन करे रहिया आहियो, यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एंट्री टेस्ट लाइ तैयारी करे रहिया आहियो त ही वीडियो तव्हां लाइ इंतहाई अहम आहे। त हिन वीडियो में असां तव्हांखे कुझु अहिड़ा मेन मटीरियल्स प्रोवाइड कंदासूं जिन्हनि ज़रिए अवां पंहिंजी प्रिपरेशन में काफ़ी बहितरी आणे सघो था। त हिन वीडियो खे मुकम्मल ॾिसजो, किथे बि स्किप न कजो, भले हिन वीडियो खे डाउनलोड करे बाद में ॾिसी बि सघो था। त हिन वीडियो खे स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन उन खां पहिरीं असां इहो चवंदासीं जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हां खे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्तु मिली सघे। त ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन वीडियो जे बारे में। ॾिसो, ही वीडियो असां इन लाइ ठाहे रहिया आहियूं त तव्हांखे पंहिंजी प्रिपरेशन में सवलाई थी सघे या अव्हां खे प्रिपरेशन में कुझु सपोर्ट मिली सघे। अच्छा, जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, काफ़ी टाइम पहिरीं खां सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन्स जा फॉर्म भरजणु शुरू थी विया हुआ ऐं अव्हां सभिनी फॉर्म फिल बि कया हूंदा ऐं अव्हां खे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी जेका एंट्री टेस्ट जी डेट आहे उहो बि लाज़मी ख़बर हूंदी त यूनिवर्सिटी ऑफ सिंध एंट्री टेस्ट कॾहिं वठी रही आहे। जीअं हिते तव्हां ॾिसी सघो था, यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो नोटिफिकेशन हिन में हिननि ज़ाहिरी तौर ते लिखियो आहे प्री एंट्री टेस्ट जेका सो उहा 3 अक्टूबर ऐं 6 नवंबर ते थींदी, यानी कि यूनिवर्सिटी ऑफ सिंध हिन दफ़ो 3 डेटनि ते टेस्ट वठी रही आहे। पोइ तव्हांजी कहिड़ी डेट में टेस्ट थींदी, आई डोंट नो अबाउट दैट, लेकिन इहो कन्फर्म आहे त 23 तारीख़ खां टेस्ट जो प्रोसेस स्टार्ट आहे, यानी कि हाणे तव्हां वटि टेस्ट जी तैयारी लाइ तमामु घटि वक़्तु रहिजी चुको आहे ऐं तव्हां तैयारी करे रहिया आहियो। इन सिलसिले में असां तव्हां लाइ ही वीडियो ठाही आहे। हिन वीडियो में असां तव्हांखे 2013 खां वठी 2019 ताईं जेके बि सिंध यूनिवर्सिटी जा जेके पास्ट पेपर आहिनि उहे प्रोवाइड कंदासीं। असां चाहियूं था त तव्हां जेकॾहिं तैयारी करे रहिया आहियो त इन लाइ कुझु टाइम वेही करे इन्हनि पास्ट पेपर्स खे ॾिसो ऐं सम्झो त यूनिवर्सिटी ऑफ सिंध कहिड़ी तरह सां टेस्ट वठंदी आहे, कहिड़ी तरह सां इहो टेस्ट सोल्व कबी आहे। असां जेके तव्हांखे पास्ट पेपर प्रोवाइड कयूं पिया इहे ॿिए कंहिं जा लिखियल आहिनि ऐं हिन वॾी जफ़ाकशी सां उहो पास्ट पेपर हल बि कया आहिनि, यानी कि सोल्ड पास्ट पेपर आहिनि। त तव्हां इहे ॾिसी सघो था त उहे पास्ट पेपर कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे कीअं हल कबो आहे। ॾिसो, जेकॾहिं तव्हां टेस्ट लाइ एतिरो टाइम ॾिनो आहे ऐं काफ़ी टाइम खां टेस्ट जी तैयारी करो पिया त असां तव्हांखे इहो ई रिकमेंड कंदासीं त महिरबानी करे सिर्फ़ु 20 खां 25 मिंट वेही करे आराम सां पुरसुकून थी इत्मिनान सां इन्हनि पास्ट पेपर्स खे रिलैक्स थी पढ़ो ऐं सम्झो, छो जो तव्हांजे महीने जी महिनत 20 मिंटनि जी महिनत बराबरि हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पैटर्न सम्झ में अची वियो, जेकॾहिं तव्हांखे उन्हनि जो मक़सदु सम्झ में अची वियो, तरीक़ेकार सम्झ में अची वियो त तव्हां में काफ़ी इम्प्रूवमेंट ईंदी। त असां तव्हांखे ॾेखारींदासूं त पास्ट पेपर कहिड़ो आहे। हिन तरह सां तव्हांजो पास्ट पेपर आहे। जीअं हिते पार्ट 1 में इंग्लिश आहे, इंग्लिश में जेको सभिनी खां पहिरीं सेनोनेम्स आहिनि। सेनोनेम्स में क्वेश्चन नंबर 1 ते असांखे हिकिड़ो सेनोनेम ॾिनल आहे, हिकिड़ो वर्ड ॾिनल आहे, इन वर्ड जो असांखे सेनोनेम्स ॻोल्हणो आहे। त तव्हां हिते पंहिंजे हिसाब सां ॻोल्हिजो ऐं अव्हां पंहिंजी जेका प्रिपरेशन आहे उन खे बि रीचेक कयो त तव्हांजी प्रिपरेशन केतिरी थी चुकी आहे ऐं अव्हां खे अञा प्रिपरेशन जी केॾी नीड आहे। हिन में तव्हां मुकमल तरह सां ॾिसजो त एंट्री टेस्ट में कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट ईंदा आहिनि, उन्हनि जा केतिरा पार्ट हूंदा आहिनि, उन्हनि मां कहिड़ी रीत सवाल कया वञनि था, उहे सॼा तव्हां वेही करे इन्हनि पास्ट पेपर्स में ॾिसी करे सम्झी सघो था। अच्छा, तव्हांखे 2013, 2014, 2015, 2016, 17 ऐं 18 इन्हनि सभिनी ईयर्स जा असां पास्ट पेपर ॾींदासीं। तव्हां भले इत्मिनान सां वेही करे सभिनी खे हिकिड़े दफ़ो ॾिसो, हिकिड़े दफ़ो सिर्फ़ु इन्हनि खे नज़र में रखे छॾो ताकी तव्हांखे ईंदड़ टेस्ट जे बारे में ख़बर हुजे त टेस्ट कहिड़ी तरह ईंदी। अच्छा, हाणे असां ॻाल्हि कयूं था इहे पास्ट पेपर तव्हांखे कीअं मिलंदा ऐं किथां डाउनलोड करे सघो था। उन लाइ तव्हांजे साम्हूं असां ही हिकिड़ी वेबसाइट खोली आहे, ही जेका सरपाक नाले असांजी वेबसाइट आहे। इन वेबसाइट ते जेकॾहिं तव्हां अचो था डायरेक्ट सरपाक लिखी करे त हिते ॾिसो लिखियल आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध डाउनलोड ऑल पास्ट पेपर्स ऑफ एंट्री टेस्ट।
त हिन ते तव्हां क्लिक करे हिननि खे डाउनलोड करे सघो था। न त असां डिस्क्रिप्शन में हिकु लिंक ॾिनो आहे जंहिं ते क्लिक करे बि तव्हां डाउनलोड करे सघो था। तव्हां जीअं लिंक ते क्लिक कंदव त अव्हां जे साम्हूं हिन तरह सां हिकु इंटरफेस शो थींदो। हिन में ॾिसो ही मुकमल तरह सां हिते जेको कुझु लिखियलु आहे उहो बि लिखियो वियो आहे। तंहिंखां पोइ हिते ॾिसो लिखियो वियो आहे क्लिक ऑन बिलो लिंक्स फॉर डाउनलोड पास्ट पेपर ऑफ यूनिवर्सिटी ऑफ सिंध, जंहिंमें 2013 जो हिन ते क्लिक कंदा त 2013 जो तव्हांखे सैंपल पेपर मिली वेंदो जेको पास्ट पेपर आहे। जेकॾहिं 14 ते कंदव त 14 वारो, 15 वारो, 16, 17, 18 ऐं 19 ही सभई तव्हांजे साम्हूं अवेलेबल आहिनि, जंहिं ते बि क्लिक करे उन्ही जो पास्ट पेपर डाउनलोड करे सघो था। सपोज़ कयो आऊं 2013 जे पास्ट पेपर खे डाउनलोड कयां थो या 14 खे, त आऊं जस्ट हिन ते क्लिक कंदुसि। क्लिक करण खां पोइ असांजे साम्हूं हिकु न्यू विंडो ओपन थींदी ऐं असांखां परमिशन घुरंदो तव्हांखे इहो पास्ट पेपर किथे डाउनलोड करणो आहे। त ईज़िली अव्हां ईअं डाउनलोड करे सघो था। अव्हां ॾिसो पिया त हीउ जेको पास्ट पेपर आहे उहो डाउनलोडिंग में स्टार्ट थी चुको आहे। हीउ ॾिसो डाउनलोडिंग जे लाइ ऑप्शन अची वियो आहे। जस्ट आऊं डाउनलोड ते क्लिक कयां थो त इहो पास्ट पेपर तव्हांजे साम्हूं ॾिसी सघो था डाउनलोड थी रहियो आहे। हिते इंटरनेट जी स्पीड कम घटि हुजण सबबु इन में लेट थी रही आहे, लेकिन इहो तव्हां इन रीति डाउनलोड करे सघो था। त हीउ अव्हां जे साम्हूं हिकिड़ो पास्ट पेपर डाउनलोड थी चुको आहे। जेकॾहिं असां हिनखे ओपन कयूं त इहो ओपन बि असांजे साम्हूं थी वेंदो। जीअं असां हिनखे ओपन कयूं था त इहो तव्हांजे साम्हूं 2014 जो पास्ट पेपर ओपन थी वेंदो। त इन तरह सां अव्हांखे जेके बि पास्ट पेपर डाउनलोड करणा आहिनि उन्हनि ते जस्ट क्लिक करे उहे डाउनलोड करे सघो था। आई होप अॼु जी वीडियो तव्हांखे बहितरीन लगी हूंदी। ही वीडियो फ़क़ति उन्हनि स्टूडेंट्स लाइ आहे जेके स्टूडेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एंट्री टेस्ट लाइ तयारी करे रहिया आहिनि। त आई होप तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं ही पास्ट पेपर डाउनलोड कंदव ऐं इन्हनि मां बि काफ़ी कुझु सिखंदव। इंशाल्लाह हाणे असां तव्हां सां नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह।